मार्च वज़ीर आला हाउस के करीब सिंध असेंबली और वज़ीर आला के हाउस के विच ते रेड ज़ोन में दीन मोहम्मद वफ़ाई रोड से थी रहा है, जिते तमाम बड़े जलसे की शक्ल इख्तियार कंदो। लखे मानू अज जे जलसे में शरीक थी करे हुकूमत के खिलाफ नफ़रत जो इज़हार भी कंदा, चार्टर ऑफ डिमांड भी पेश कंदा। मौलाना फजलुर रहमान साहब अग्यां बीठल हैं। एयरपोर्ट कराची के ॿाहिरां खां हिन काफ़िले की क़यादत मौलाना फजलुर रहमान साहब पाण कंदा। ॾिसो, मां अमन अमान की सूरत हाल मखदूश है, तॾहिं निकितो आहियां। इंतहाई सिंध अमन अमान के हवाले से बदहाली जो शिकार है। लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन तमाम ख़राब है। सखर लाड़कानो डिवीजन धाड़ेलन के रहमो करम ते हिन। हैदराबाद मीरपुर ख़ास नवाब शाह कराची डिवीजन में स्ट्रीट क्राइम उरूज ते आहे। अगवा बराए तावान जो वारदातूं, मोबाइल स्नैचिंग जो वारदातूं, गाड़ियों फुरियूं ऐं लुटियूं पयूं वञनि, दुकानदारनि खां भत्ता पिया वरिता वञनि। कच्चे ऐं पके जे धाड़ेलनि जीअण जंजाल कयो आहे। मैरिट जो क़त्लेआम आहे। अस्पतालुनि में इलाज कोन्हे, स्कूलनि में तालीम कोन्हे, इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे। अरबनि ऐं खरबनि जी करप्शन आहे। कंदकोट खां मां निकितो आहियां। लखनि माण्हुनि कंदकोट खां गगर फाटक कराची ताईं अमन मार्च जो इस्तक़बाल कयो आहे। मां सम्झां थो त हीउ सिर्फ़ु अमन मार्च जो इस्तक़बाल न आहे, बल्कि ही रेफरेंडम आहे सिंध के नाअहल नालायक हुक्मराननि के खिलाफ। अवाम तब्दीली पियो चाहे। 400 खां वधीक माण्हू धाड़ेलनि वटि मक़बी रहिया आहिनि। पुलिस के रिपोर्ट मुताबिक़ सब गरीबन जा पुट आहिनि। वडेरे जो पुट गिरफ्तार छो नथो, अगवा छो नथो थिए? कंहिं MNA कंहिं MP जो पुट अगवा छो नथो थिए? कंहिं मिनिस्टर जो पुट अगवा? सिर्फ़ु गरीबन जा ॿार अगवा छो था थियनि? मां मज़म्मत करियां थो। जेसि ताईं राशिद सुमरो ज़िंदा है, कोई कालाबाग डैम न ठाहे सघंदो, आइंदा भी न ठाहे सघंदो। इन्हनि जा पीउ ॾाॾा बि कालाबाग डैम ठाहिण आया हुआ, उहे भी न ठाहे सघिया, हे भी न ठाहे सघंदा। इन्हनि जो ईंदड़ नस्ल भी न ठाहे सघंदो। न सिंध तक़सीम थींदी, न कालाबाग डैम ठहंदी। सिंध जे वहदत ते भी वार बर्दाश्त न कंदासीं ऐं सिंध जे पाणीअ ते भी वार बर्दाश्त न कंदासीं।